जे खिदमत में हमेशा रहंदो आ सुबह जो मामूल आ मुर्शिदन करीमन जे रहण वारे जेका मथे कबरो आ हेठे का मथो कबरो आ उन कमरे जूं दरियूं साफ़ कंदो आ बुहारो ॾींदो आ छो त मुंहिंजा दोस्त के वॾा शहर कोन हुया वॾा मामला कोन हुया हस्बे मामूल हज़रत जलालुद्दीन नक्शबंदी रहमतुल्लाह तआला अलैहि जो गुलाम संदन जी कब्र के साफ करे हंधड़ा छंडे ऐन उन वक्त समरकंद बुखारा जो बादशाह पांजे वजीरन सा पांजे मुशीरन सा जेडी मला उतहू थो लंघे वजीरन मुशीरन ॾिठो अॻियां मिट्टी पई मथो करे दौड़दा आया मुंहिंजा साईं ॿ मिंट तरसो मथो मिट्टी थी पई करे असां उनखे झले अचूं मिट्टी उॾामे थी पई साईं जन खे तकलीफ़ ईंदी बादशाह निहारे चयो जिथो मिट्टी थी अचे उनके रोकण जे बजा मालूम करे छो त रहंदो केरा मिट्टी केर थो छिलाए सुभान अल्लाह बेचारे मरहूम मौला नबी भाई सब चवंदो हो भला ई जहे जे भागन में ओ असली न भूलबो आ भला ई जहे जे भागन में ओ असली न भूलबो आ जेको महबूब जे तरता बिनी खैरात पलबो आ उनय जो रूह बेकहीं सां कदहीं भी को न रलबो आ समरकंद बुखारा जो बादशाह वजीर के तो चवे मालूम करे अचो ये मिट्टी केर थो उड़ाए रस्ते में उछलाए मालूम करे अचो वजीर मथे वयो मालूम कई खबर पई हजरत जलालुद्दीन नक्शबंदी अल्लाह जो कामिल वली रहंदो आ सदर जो मुरीद आ जेको सुबह जो रोज सफाई कंदो आ बादशाह जे आयो बादशाह अल्लाह जो कामिल वली रहंदो आ उन जो मुरीद सफाई तो करे पाण फरमायो पोते हटो सवारी काहे उन दरिया जे हेठा बीठो ऐं वजीर के फरमायो वञ वञी उन मुरीद के चओ अॼु जेतिरी मिट्टी हारणी अथसि हारे हेठो झोली झलियो बीठो समरकंद बुखारा जो बादशाह किथों जो बादशाह समरकंद बुखारा जो बादशाह बीठो हजरत जलालुद्दीन नक्शबंदी जो गुलाम जेका मिट्टी आ उहा बाहर थो छिलाए बादशाह जे मथे ते थी लगे बादशाह जे मुंह ते थी लगे बादशाह जे चुपे ते थी लगे जॾहिं सॼो मिट्टीअ में लथ पथ थी वियो चवे थो हाणे हलो त हलो सुभान अल्लाह ओहो बादशाह जीअं जो रात जो अख अख सां लॻंदी आ ॾिसे त वॾो अज़ाब मुंहिंजे तरफ़ अची रहियो आ सोचे पियो त मां इन खां कीअं बचा काॾे भॼा भॼण जी वाट मिलंदी आ कान मिलंदी एतिरे में हेॾो हिकिड़ो जवान आयो उन अज़ाब ॾे हथ करे चवे थो ख़बरदार थी मत हेॾे आयो हुई ही अल्लाह जो बानो पंहिंजे सॼे जिस्म खे हज़रत जलालुद्दीन जे मिट्टीअ सां विचारे आयो आ अल्लाह के जेको यारो प्यारो आ उन जे अंगण जी मिट्टी भी मुझे रब के ॾाढी प्यारी आ अल्लाह वारन जे दर जी मिट्टी महबूब सुभानी जे दरबार में मां अर्ज पे कयो सौ आलिम आया उन खां अॻु में वरी हिकिड़े ॿिए जो ज़िक्र कया जेको वली वक्त जो हुयो वली हुयो मंजिल मनसब ते कायम हुयो गलती थी पई मनसब उन खां निकिरी वियो फको अचे ज़मीन ते कई किरल खे कोई कोन खणंदो आहे पीठल जो सभु को यार हूंदो आहे
तका दे वञा सिधो सोने अब्दुल कादर जीलानी जे दरबार में आयो अचे तो अर्जवे तो अर्जणो कया त कीअं कया साईं मां मंज़िल ता किरी पयो हा अजा दिल में ख्याल तो करे सुणे अब्दुल कादर जीलानी ये जो खणी निगाह कई निगाह जो कयो ए मथे उठी किरी पयो किरण सा बूथ जमीन ते लगो मिट्टी मुंह के लगी मिट्टी लाहे करे चवे थो अगते अर्ज कया त साईं मुझे ला दुआ करो आवाज आयो मुझे अब्दुल कादर जीलानी जे जमीन वारा मिट्टी तो दुखिया रब तोखे अगे ही माफ करे छडियो अल्लाह बारन जी दरबार पर मिट्टी जेकर जिस्म के लगंदी आ न यकीन कयो उन मिट्टी जे करे मुझो यार राज़ी थी सुभान अल्लाह बेचारी है दादा बेचारी है बावी है नवंबर में इंशाअल्लाह सजी जमात यही दी इंशाअल्लाह ताला सजरा साईं वटे उते पलाल रो विछायल होंदो वडा किलम कोन होंदा वडा कालीन कोन होंदा हा हा इयो मजो ॾिसजो विछायल पलाल होंदो पलाल ते वेहण वाला तहां होंदो असां जेके ढिक ढिक सा पंहिंजे पाण खे सदायो ॾिसजो ते नौकर वांगुरु कीअं था घुमो महिमान तहां होंदो नौकर है फकीर तहां ना होंदा छो बादशाह जे दर ते अहिड़ा नौकर ई सुहंदा आहिनि अवां जहिड़ा महिमान ई सुहंदा सॼी सुहिणी जमायत खे दावत आहे उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला अवां ज़रूर ईंदा ए जे वंड वठंदा मां ॻाल्हि पूरी कयां 100 आलिम सगोरा 100 सवाल खणी सुहे अब्दुल कादर जीलानी दे ताज पक्को मंसूबो ठाहे आया तू है सवाल कजा तू है सवाल कजा तू है सवाल कजा सभई सवाल सिरे सोने अब्दुल कादर जीलानी जे जीअ जो आदो पहुता निगाह पवती वई कधड़ा झुकदा वया हिम्मत ही कहमें कान थी सवाल करे सके सोने अब्दुल कादर जीलानी आवाज दिनो ओ सवाल पूछण वारो अब्दुल कादर जीलानी इंतजार पियो करे कंधड़ा त मथे कयो जीअं जो कंधड़ो मथे कंदा वया निगाह पवंदी वई अञा ई चवा जीअं जो हथड़ो लाईंदा वया 11 साल जी तार हुई धमाके सां को कादे वयो को कादे हलियो वयो अब्दुल कादर जीलानी जे उन छो त मुझे महबूब जा आशिक हुकुम कहिड़ो इत्तक़ू फरासतुल मोमिन फलयंजुर बिनूरिल्लाह अल्लाह वारन वट पहुचो त संभाले पाण खे वेझो उहे दिल ॾिसंदा सब दिल कपड़ा न अल्ट्रासाउंड में कपड़ा पातल होना या नथल जवाब दो कपड़ा पाता बेहन क्योंकि मशीनरी घुमी हुई दिया तहां जा कपड़ा ते अंदरियो सिस्टम कढी देखारी दिया त ही बिचो तई ही बिचो तई ही बिचो तई इत्तक़ू फरासतुल मोमिन मोमिन जे नज़र खां टिकंदा कयो जॾहिं उते वेहो त कपड़ा सिधा करे न इन दिल खे सिधो करे वेहो छो फलयंजुर बिनूरिल्लाह कोई अल्लाह जे जेके महबूब जा दीवाना आहिनि कोई जॾहिं ॾिसंदा आहिनि उहे अल्लाह जे ॾिनल नूर सां छो उहे फना फिल्लाह हूंदा आहिनि मुझे मदीने जे मीर फरमायो जेके अल्लाह जा नेक सालिह बाना अल्लाह जो जिक्र कंदे कंदे अल्लाह जे खौफ में फना फिल्लाह थी वेंदा आहिनि ज़ुबान उन्हनि जी हूंदी आहे कलाम ख़ुदा जो हूंदो आहे अखियूं उन्हनि जूं हूंदियूं आहिनि निगाह मुंहिंजे करीम रब जी हूंदी आहे कन उन्हनि जा हूंदा आहिनि समात मुंहिंजे मालिक जी हूंदी आहे हथ उन्हनि जा हूंदा आहिनि ताक़त मुंहिंजे रब जी हूंदी आहे पेर उन्हनि जा हूंदा आहिनि हुकुम मुंहिंजे रब जो हूंदो आहे उहो चवंदा वेंदा आहिनि अॻियां थींदो वेंदो आहे छो त ज़ुबान उन्हनि जी हलंदी आहे पोयां सपोर्ट मुंहिंजे यार जे ज़ात जी हूंदी आहे जॾहिं हमरा जो हाल हीरो थी वियो सब किरी पिया अब्दुल कादर जीलानी पांजे वरी उन जलाल खे हटी करे जमाल वारी नज़र कई हमरा सिधा थिया
पाण पढ़े पढ़े हे दिसदारू पायो उन पाती अब्दुल कादिर जीलानी हिकड़े हिकड़े के फरमायो हे तुझो सवाल आ ही तुझो जवाब आ ही तुझो सवाल आ ही तुझो जवाब आ जेको सवाल ॿुधी जवाब दे उनके मुफ्ती सदबो मौलवी सदबो शेखुल हदीस सदबो आलिम सदबो मुहद्दिस सदबो मुफक्किर सदबो पर जेको सवाल भी अगले जो ॿुधाए जवाब भी ॿुधाए जो उनके हौसलो आज़म सदबो सोने अब्दुल कादिर जीलानी के मुझे अल्लाह ये नवाज़ियो एतिरो नवाज़ियो तो इंसान तसव्वुर भी न थो करे सके ॻाल्हि अञा हिकु करण थो चाहियां पर सिज लही ईसा अलैहिस्सलाम अल्लाह खत्म शरीफ मरहूम मोहम्मद अजीम रिंद खुसूसी लिखियो छा अथव ईसा अलैहिस्सलाम पंहिंजो आका ख़बर कान्हे मोहम्मद अजीम मरहूम मोहम्मद अजीम रिंद जे लाइ छा ख़त्म क़ुरान करीम जो खुसूसी एहतमाम उमर सिकंदर अली रिंद असगर अली रिंद दिस्तार थियण वारी आहे दिस्तार एहतमाम तमाम कोठ वारा पवर बिरादरी वारा रिंद बिरादरी जी तरफ़ खां ॿिन्ही खे मुबारक पवर खे बि मुबारक रिंदनि खे बि मुबारक सभिनी जे लाइ दुआ अल्लाह तव्हांजे नियाणियुनि खे बि क़ुरान जो इल्मु नसीब करे अल्लाह तव्हांजे पुटनि खे बि क़ुरान जो इल्मु नसीब करे अल्लाह तव्हांजे अङणनि खे ख़ुशियुनि सां आबाद करे तव्हांजे दिलनि खे पंहिंजे ज़िक्र दुरुस दूर सां आबाद करे तव्हांजे घरनि खे क़ुरान करीम जी तिलावत सां मुंहिंजो रब आबाद करे ओठ अल्लाह ॾिनो पवर वारा हाणे सिज वियो आहे लही न ये करे ताजी फरमाइश पूरी कर नमाज को सुमरी से कले पढ़ लेता सुभान अल्लाह सुभान अल्लाह एक मिनट ला ठीक उठी दिलड़ी सुजागी कर जे तलबी पई से आया थई उठी दिलड़ी सुजागी करे जे तलबी पई से आया थई अजायो रोन जो सजन कया सजड़ा सजाया ओ लगी तुझी तारा आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तारा आजन के दुनिया में उहे दीवाना असहाबी कहो न प्यार में परवाना लगी तुझी तारा आजन के नंबर अखे फिरा ए दिस यार पीर असां जो मुबारक तव दस्तकी मुबारक तव दस्तकी असां जो जमाइत आयो हकबारी जमाइत आयो असा यार निधड़का बारो नंगर ऐं खीर असां जो रकतब दस्तगीर असां जो मुझो मुर्शिद सुनो सजण मुझे सजण जो भी सजण मुझे सजण जो भी सजण मुझो मुर्शिद साईं सजण मुझे सजण जो भी सजण शैतान छॾिया जे भुलाए वेठो फसा
कन के मिलाए चेतन छजा जे बुलाए बेटो न पसा कन के मिलाए कोई इश्क जो सुने पकड़ो कोई इश्क जो सुने पकड़ो कोई सजन जो भी सजनवा मुझो मुर्शिद साईं सजनवा कोई सजन जो भी सजनवा मुझी मिठड़ी सुभान अल्लाह मुझो जन्नत तुझे कदम लिया जन्नत तुझे कदम लिया जैसी ताई घर न मोटा जैसी ताई घर न मोटा अमर सदी रहे थी बाट चौ जन्नत उनजे सुभान अल्लाह मुझा मिठड़ा पीर थोरो सीने में छोटी तुझे मुर्गन में रब जी रज़ा तुझे मुर्गन में रब जी रज़ा मुझी मिठड़ी मां तो में मुझो साग जन्नत तुझे कदम लिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह محمد الوسيلة والفضيلة ودرجة رفيعة ومرسلة محمود الذي وأنته ورزقنا شفاعته يوم القيامة إنك لا تضل الدنيا दोस्तों सिफों से दिखो नमाज थी मगरिब की उन्हें काफी लंगर दे प्रोग्राम आए सिफों से दिखो जान नमाज मुसलाम चाहे कुटा गया जान नमाज मुसलाम चाहे कुटा पोते दियो मेहरबानी
Gracias.